अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवें बार अचनि पिया, सूर्य ते सॾायो त हलिया ईंदासीं। तक़रीब जो आगाज़ कयूं था लाखीणे लतीफ़ भिटधणीअ जे शेर सां त जे तूं बेतबाहीं, जे तूं बेतबाहीं से आयतूं आहिनि, जे तूं बेतबाहीं से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताबु आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे, जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओठो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़ुस थी मुंहुं ॾिनो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप, उन्हनि जा जनरल सेक्रेटरी आहिनि डॉक्टर अली रज़ा मीरजत। मूंखे अर्ज़ु कंदसि त महिरबानी करे स्टेज ताईं अचनि ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। डॉक्टर अली रज़ा मीरजत संदसि ज़िंदगीअ जी कहाणी बि अदा इमदाद ओठे जे कहाणीअ सां कुझु क़दुरु मिलंदड़ जुलंदड़ आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मां हुनजी उस्ताद बि रही आहियां ऐं शागिर्द रहियो आहे मुंहिंजो। पर मूंखे हींअर टाइम कोन्हे, न त मां कंहिं ॿिए दफ़े इनशाला शेयर कंदासीं। डॉक्टर अली रज़ा। महिरबानी आपा। ततीअ थदीअ का कान्हे वेल वेहण जी, मतां थे ऊंधा पेर न पसी फिरीअ जो। हाणे सही जदोजहद जेका इमदाद साहिब जी आहे ईअं ई आहे। ईअं ई जॾहिं 2012 में असीं मिलियासीं, अगस्त में हिननि रेडियो वॉइस ऑफ सिंध शुरू कयो ऐं दिसंबर में असांजी मुलाक़ात थी। ऐं जॾहिं प्रोग्राम शुरूआत कयूं हिननि जी वॉइस ऑफ सिंध जी, त वॾी महिल स्टार्टिंग में ई साईं खे तकलीफ़ूं शुरू थियूं ऐं वॾी वस वारा माण्हू घर पहुची विया। ऐं पोइ कंहिं दोस्त जी मार्फत असांजी मुलाक़ात थी घर में ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको 2012 खां उहो तालुक़ु असांजो रहियो आहे। ऐं उन जदोजहद में जेतिरो हिसो थी सघियो ज़ाती तरह दोस्तनि गॾिजी तंज़ीम जे तरफ़ां असां हमेशह साईं सां गॾु रहिया आहियूं। पर तकलीफ़ जे हवाले सां जंहिं तरीक़े सां साईं हले पियो, सभ खां वधीक जेका तकलीफ़ साईं खे आहे सा छो जो कमर्शियल रेडियो कोन्हे ऐं सॼो पंहिंजे हथनि में खणी वेठो आहे अकेलो। कुझु दोस्त हेल्प कनि था ऐं 6 सालनि खां इहे ई हर प्रोग्राम में जॾहिं बि सालगिरह अक्सर थींदी आहे त इहे ई साईं जी अपील हूंदी आहे त कंट्रीब्यूट करियो, गॾिजी अचो त इन सिस्टम खे खणूं ऐं इन मिशन खे खणूं। पर हेसि ताईं अहिड़ी का इनकरेजिंग सिचुएशन साईं लाइ कान्हे। ऐं हाणे वेब टीवी जो प्रोग्राम अनाउंस कयो अथनि
ऐं इनशाला हालात कंदो त उहो बि इनशाला सुठे तरीक़े सां थींदो. पर आई थिंक के असां सभिनी खे रियलिस्टिकली जहिड़े तरीक़े सां मज़हबी पंहिंजे प्रोग्रामनि में कंट्रीब्यूट करियूं था या ज़कात ॾियूं था, ॿिया फंड ॾियूं था, त क़ौमी तरह बि असां सभिनी खे घुरिजे त इहो गॾिजी इन में हिकिड़ो हिसो सेपरेट रखूं जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं जेकॾहिं इहा टीवी तब्दील थिए थी इनशाला त उन जो हिसो रखणु घुरिजे. ऐं सभई ख़र्च बि करियूं था मुख़्तलिफ़, जीअं साईं चयो त भई ॿाहिरि वञूं था, घुमूं था, फिरूं था, ॿारनि लाइ ख़र्च करियूं था ऐं मुख़्तलिफ़ जेके केसिस में पैसा ख़र्च करियूं था, वरी जहिड़नि झटनि में अचूं था, कॉम्पिटिशन्स में अचूं था. त उन्हनि हवालनि सां जेकॾहिं हिकिड़ो हिसो साइड में रखी सभई फैमिलीज़ मोटिवेटेड हुजनि, जीअं साईं जी पंहिंजी फैमिली पूरी मोटिवेटेड आहे, अमाम जेको आहे हर वक़्तु गॾु हूंदी अथनि, न्याणी बि अथनि, सर्वेच उते लॻो पियो आहे, रिस्क खणी वेठो आहे, सर्वेच बि तमामु ॾुखियो वक़्तु निकितो जेको सिंगापुर में रहियो, मलेशिया में, ऐं हींअर पाकिस्तान में आहे पर उते बि तकलीफ़ अथसि. त मुंहिंजे ख़्याल सभु गॾिजी जेकॾहिं इन मिशन में पाण साथ ॾियूं, छो जो साईं कंहिं हिकिड़े तंज़ीम जो या कंहिं हिकिड़े फ़र्द जो को सपोर्ट कोन थो करे. साईं अक्रॉस द बोर्ड, जीअं साईं अख़बार जे हवाले सां इहा शइ एक्सप्लेन कई, त सभिनी तंज़ीमनि जो उहो जेको आहे जिते बि को कंट्रीब्यूशन थिए थो, को प्रोग्राम थिए थो, साईं उते कवर करे थो. पोइ चाहे उहो साईं जे पंहिंजी सोच जे मुताबिक़ हुजे न हुजे, लाइक माइंडेड हुजे न हुजे, पर साईं अक्रॉस द बोर्ड उहे शयूं कवर करे थो. ऐं चाहे उहो मज़हब जे हवाले सां हिंदू सिंधी हुजे या मुस्लमान सिंधी जा प्रोग्राम हुजनि, उहे सभु साईं कवर कनि था. हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो वक़्तु आहे त जेके सरकारी धुरियुनि जूं टीवियूं आहिनि या रेडियो आहिनि या मीडिया हाउसिस आहिनि, जेके बाक़ाइदे सिंध में जेके बि दोस्त वञनि था उन्हनि जी ब्लैकमेलिंग ॾिसनि था ऐं प्रेशर ग्रुप तौरु कमु कनि था, पंहिंजा कमु कराइनि था, त उन्हनि जे मुक़ाबले में जेकॾहिं कोई ईमानदाराना को मिशन अचे थो, ईमानदाराना को प्रोजेक्ट अचे थो, त उहो गॾिजी पाण उनखे सपोर्ट करियूं. पाण वटि हिते को प्रेशर कोन्हे, न को पाकिस्तानी सरकार जो हिते प्रेशर आहे, न को हुननि जो पाण प्रेशर खयो आहे हेसि ताईं. तो गॾिजी जेकॾहिं इन प्रोग्राम में साईं खे सपोर्ट करियूं त आई थिंक के इट विल बी अ ग्रेट वे फॉरवर्ड. ऐं उन हवाले सां छो हींअर ताज़ो भाउ अमीर बख्श आयो आहे, उहो पाण बि तकलीफ़ सही आयो आहे, उन सिचुएशन ॾिठी आहे त ऐं मीडिया जा दोस्त बि साईं सां गॾु आहिनि, पाण मीडिया में दोस्तनि सां गॾु आहे, त उन्हनि खे हिकु डिफरेंट तरीक़े सां उन्हनि खे मीडिया खे यूज़ कयो थो वञे. सॼो ॾींहुं वेठा आहिनि उते, टॉक्स प्रोग्राम हलनि पिया, जेको आहे को सरकार जी सपोर्ट में वेठो आहे, को सरकार जी अपोजिशन में वेठो आहे, त इन वे हू सभई सभु मटीरियलिस्टिक अप्रोच रखनि था ऐं पंहिंजे मफ़ादनि लाइ ऐं पंहिंजे एजेंडास ते हलनि था. त हीउ हिकिड़ो न्यूट्रल जेको प्योरली सिंध काज़ लाइ हिकिड़ो सिस्टम हले पियो, त उन मुंहिंजो ख़्यालु पाण गॾिजी कंदासीं. असीं साईं सां गॾु आहियूं हर हवाले सां, पर सभिनी खे आउं वरी बि अपील कंदुसि त इंडिविजुअली तंज़ीमी सतह ते पंहिंजी फैमिलीज़ खे मोटिवेट कयो. त माण्हू मूं हिते इहे बि ॾिठा आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे मोटिवेट कंदा आहिनि त पंहिंजी पॉकेट मनी सेपरेट रखो, हिसो रखो, त सुभाणे जेकॾहिं हॉलीडेज़ ते हलूं त उहा पॉकेट मनी गॾिजी यूज़ कंदासीं. अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी मोटिवेशन पैदा करियो पंहिंजे घरनि में, त हीउ हिकिड़े मिशन बाक़ाइदे हर तरीक़े सां उजागर कयो त हीउ छो पियो थिए, छाजे करे पियो थिए, क़ौमी तरह कहिड़ा मसइला आहिनि, उहे सभई घरनि में डिस्कस करियो ऐं उन्हनि लाइ वे आउट ऐं आवाज़ जे तौरु हिन खे इस्तेमालु कयो वञे, त इनशाला अॻियां हली इहो ॾाढो कामयाबु थींदो. वरी महिरबानी, असांजी दुआऊं आहिनि ऐं इनशाला ताला वेब टीवी समेत रेडियो में कामयाबी वधीक थींदी. थैंक यू वेरी मच. वॾी महिरबानी मोहतरम भाउ डॉक्टर अली रज़ा मिर्ज़ा, जनरल सेक्रेटरी सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप. दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो. सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन. रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि
ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।